ही कहिड़ो धंधो पिया कयो। हर शहर में हर ज़िले में हिकिड़ो बंगलो ठाहियो अथव। उन बंगले ते समूरा ऑफिसर हाज़िरी था भरनि। फलाणे जो बंगलो, शिकारपुर में फलाणे जो बंगलो, जामशोर में फलाणे जो बंगलो, दादू में फलाणे जो बंगलो, ठठे में फलाणे जो बंगलो। सिंध के बंगलनि जे हवाले कयो अथव त फलाणनि रईसनि जो बंगलो आहे लाड़काणे में, फलाणनि जो नवाबशाह में बंगलो आहे। बंगले ते वञो, पहिरीं डीसी बंगले खां पुछा कंदो, एसएसपी बंगले का पुछा कंदो, डीएसपी बंगले का पुछा कंदो। पोइ वरी बंगले जो माण्हू ईंदो सब रजिस्ट्रार वटि त हीअ रजिस्ट्री थिए न थिए। मुख़्तियार कार वटि उहो बंगले जो माण्हू जो फ़ोन ईंदो त हीअ रजिस्ट्री थिए न थिए। खातो जारी कोन थींदो। हैदराबाद जे फलाणे बंगले तां परमिशन अची त मुख़्तियार कार खातो जारी कोन कंदो, सब रजिस्ट्रार एंट्री कोन कंदो। माना सिंधी माण्हू के ट्राइबल दौर खां बि बदतरीन हालतुनि में धिकियो अथव। जीअं अफ़गानिस्तान में को गुलबदीन हिकमतयार या अहमद शाह महसूद जो इलाइक़ो हुजे या फलाणे जो माण्हू जो इलाइक़ो हुजे, उतां उहो जेको कमांडर हुजे लश्करनि जो उहो फ़ोन करे पोइ कमु थिए। या जेका मुंबई जी अंडरवर्ल्ड हूंदी आहे, छोटा चेतन ऐं बड़ा चेतन ऐं छोटा भाई और बड़ा भाई, उन वांगुरु फ़ोन अचे माफ़िया जो, पोइ माफ़िया जे फ़ोन खां पोइ कमु थींदो। सिंध खे माफ़ियानि जे हवाले कयो अथव छा? त ज़िलनि में सिंध जा माण्हू ॾिसो वेठा, तव्हांखे माफ़ियानि जे हवाले कयो वियो आहे। बंगलो इजाज़त ॾींदो तॾहिं रजिस्ट्री थींदी, बंगलो इजाज़त ॾींदो तॾहिं एफआईआर थींदी, बंगलो इजाज़त ॾींदो तॾहिं हुनखे टेंट बोर्ड जे माण्हू खे मिलंदो, बंगलो इजाज़त ॾींदो तॾहिं कणक जो बारदानो मिलंदो। बंगले ते वञी नौकरियुनि जा कूड़ा सचा आर्डर माण्हुनि खे ॾिबा, जीअं सिंध जो माण्हू ई पिनी बंगले जे साम्हूं वेठो हुजे। बाबा बंगले सां बग़ावत कबी त सभु कम रुकिजी वेंदा। बंगले सां बग़ावत कबी त कूड़ो इनकाउंटर थींदो, माण्हू मारे छॾींदा। सिंधियो बंगलनि जे इन माफ़िया खां निजात हासिल कयो। बंगलनि जे पोयां डोड़ंदो पिया, इहे बंगला तव्हांजो रत सत चूसे तव्हांखे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदा।